तो मां उनखे सपोर्ट कंदुसि जेकॾहिं इहा बेंच थी ठहे। बाक़ी हिकु ॿ हुन पंहिंजी शरीयत जे हवाले सां हिकु ॿ पंहिंजी बि तरमीम हुन में विझराई। ऐं उन खां बाद में जेॾी महिल वोट विझण पे आयो मौलाना साहब त PTI जे लीडर्स के चयो हुई त क्या आपकी इजाज़त है मैं वोट देने जाऊं, अगर आप मुझे इजाज़त देते हो तो मैं जाऊंगा, अगर नहीं देते हो तो नहीं जाऊंगा। ऐं पोइ हुननि चयो त न तव्हां वञी वोट ॾियो ऐं उन्हनि वोट ॾिनो। 27वीं तरमीम जेका थी जे मूं शुरू में तव्हांखे अर्ज़ु कयो त जेका बि तरमीम थिए थी कानून में या कानून ठहे थो या आइन में का जेका बि तरमीम थिए थी उहो मैंडेट आहे पार्लियामेंट जो। उन ते बहस थी सघे थो, कंहिंखे वणे न वणे उन ते आर्ग्यूमेंट थी सघे थो, पर उन ते दलील बि आहे। त जेकॾहिं कोर्टुनि मां असां सॼी इहा वेझी तारीख़ खणी असां ॾिसो, वकीलनि जी तहरीक में जजिस खे बहाल करण जी तहरीक में 12 मई ते कराचीअ में उन वक़्तु जो चीफ जस्टिस साहिबु एयरपोर्ट ते वेठो, ॿाहिरि उनखे न पिया निकिरणु ॾियनि। असां रोडनि ते हुआसीं। 12 तारीख़ ते 50 ॼणा सियासी वर्कर शहीद थिया हुआ कराची में 12 मई ते। उन में 12 ॼणा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर हुया। इन ई तहरीक में कैंप्स लॻल हुयूं। उते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे कैंप ते ख़ुदकश धमाको थियो जिते 23 ॼणा शहीद थिया हुआ, उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर हुया। पहिरियों जेको मथो फाटो हुयो उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻुवाण जो मथो फाटो। असां हमेशह मां तॾहिं चयो त तव्हांजो ऐं असांजो रिश्तो पुराणो रिश्तो आहे ऐं गॾियल आहे। पहिरियों बीबी साहिबा जी शहादत खां पोइ जेॾी महिल हुकूमत ठही वज़ीर आज़म चूंडियो वियो, पहिरियों जेको उन असेंबली में अची ऑर्डर कयो त जजनि जी नज़रबंदी ख़तमु ऐं उहे रिलीज़ आहिनि। उन ई चीफ जस्टिस उन साॻे प्राइम मिनिस्टर खे ख़त न लिखण ते सेक कयो। साॻियो प्राइम मिनिस्टर 58(2) ज़ियाउल हक़ जो कानून हो, कारो कानून जंहिंमें प्रेसिडेंशियल पावर्स खे वधायो वियो ऐं सदर ज़रदारी साहब पंहिंजा सभु उहे प्रेसिडेंशियल पावर्स जेके आहिनि 18वीं तरमीम में जेके आहिनि उहे पार्लियामेंट खे ॾिना। 58(2)(b)